उहो सिंधी जवान जो दुनिया के केतिरनि मुल्कनि में पंहिंजे टैलेंट जो मुज़ाहिरो करे चुको आहे, पंहिंजे मुल्क पाकिस्तान ऐं सिंधी क़ौम जो नालो रोशन करे चुको आहे। सिंधी कॉमेडी जो बेताब शाह सदाबहार सिंधी कॉमेडियन एंड द लेजेंड ऑफ सिंधी कॉमेडी द वन एंड ओनली साईं सुराब सोनू साहब। न सिर्फ़ सिंध बल्कि दुनिया के केतिरनि ई मुल्कनि में रहंदड़ असांजी सिंधी नौजवान, असांजी सिंधी यूथ, सिंधी पीढ़ी न सिर्फ़ साईं जे नाले खां वाक़िफ़ आहे बल्कि साईं जी लेजेंडरी कम खां बि वाक़िफ़ आहे। असांजी सिंधी नौजवाननि खे सोशल मीडिया जो हिकु पॉज़िटिव फेस ॾेखारण में साईं जो बहितरीनु किरदारु आहे। अगरि तव्हां साईं जी शुरूआती ज़िंदगी ते नज़र विझो त साईं शुरूआती दौर में हिकु इलेक्ट्रीशियन हुयो। जी आप पंहिंजे शहर सखन में बिजली जो कमु कंदो हुयो। तव्हांखे ॿुधी हैरत थींदी त साईं घर घर वञी फिटिंग्स वग़ैरह जो कमु कंदो हुयो। अक्सर चवंदा आहिनि, तव्हां बि ॿुधो हूंदो त प्रैक्टिस एंड पेशेंस मेक्स मैन परफेक्ट। साईं जंहिंजो बहितरीनु मिसाल आहे। साईं पंहिंजी महिनत जे बदिले टीवी शो स्टेज शोज़ खां टीवी चैनल से आयो। साईं जी कॉमेडी जो हिकु मुनफ़रिद अंदाज़ हुयो जेको सिंध जे अवाम खे ॾाढो पसंदि आयो। संदसि काफ़ी मोट मिली। साईं जा फैंस न सिर्फ़ु पाकिस्तान बल्कि दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में मौजूदु आहिनि। अॻिते वधण लाइ, पंहिंजी ज़िंदगी में कामयाबु थियण लाइ या वरी पंहिंजे मक़सद ते पहुचण लाइ साईं जी ज़िंदगी तव्हां लाइ, असांजी सिंध यूथ लाइ, सिंधी नौजवान लाइ हिकु बहितरीनु मिसाल आहे। सो दोस्तों, अॼु वीडियो खे हिते ई था रखूं। था भाइरो पंहिंजो, पंहिंजे प्यारनि जो ऐं निचण जो रखिजो ढेर सारो ख़्यालु। ऐं हा, सब्सक्राइब करणु विसारिजो। उहो सिंधी जवान जेको दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में वञी पंहिंजे टैलेंट जो मुज़ाहिरो करे चुको आहे। पंहिंजे मुल्क पाकिस्तान ऐं सिंधी क़ौम जो नालो रोशन करे चुको आहे। कॉमेडी जो बेताब शाह साईं सुराब सोनू साहब।